अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए 4 JDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर हुनर मोरो मां ख़बर शामिल कयूं था। शोबान अली अबड़ो जी मोरो में पाक रेंजर्स ऐं पाक आर्मी जे हिमायत में रेंजर्स ते थियल हमले ख़िलाफ़ ऐं दहशतगर्दनि जे गिरफ़्तारी लाइ रैली कढी वई, जंहिंजी अॻुवाणी अब्दुल रशीद मारफाणी कई। रैलीअ में शरीक माण्हुनि जे हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड हुआ, जिन ते सिंध रेंजर्स ऐं पाक आर्मी जे हिमायत में नारा लिखियल हुआ। रैली शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि खां थींदे मोरो प्रेस क्लब पहुती, जिते अब्दुल रशीद मारफाणी एजाज कोराई, मोहम्मद खान मक्सी, नूर हुसैन मस्तोई ऐं ॿियनि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त रेंजर्स जूं सिंध में पंहिंजूं लाज़वाल कुर्बानियूं आहिनि ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो कयो आहे ऐं सिंध जे माण्हुनि खे तहफ़ुज़ फराहम कयो आहे। हू मुल्क क़ौम ऐं सिंध जा मुहाफ़िज़ आहिनि, जंहिंजे कुर्बानियुनि सां सिंध में अमन जी फ़िज़ा क़ाइमु थी आहे। सिंध जी अवाम रेंजर्स सां गॾु आहे। ही धरती सूफ़ियुनि, पीरनि, फ़क़ीरनि, प्यार ऐं अमन जी धरती आहे, जिते दहशतगर्दीअ जी का बि गुंजाइश न आहे। सिंध में मुख़्तलिफ़ हंधनि ते रेंजर्स ते हमला करे अमन अमान ख़राब करण जी कोशिशि कई पई वञे। असां अहिड़े अमल जी सख़्त लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं ऐं अहिड़ो कुदो अमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो। A4 JDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़। दहशतगर्दी रेंजर्स ते हमला। सभ खां पहिरियां मोरो प्रेस क्लब जे साफ़ सभिनी खे अस्सलाम वालेकुम। जैसा कि सिंध रेंजर्स पर जो हमला हुआ है, ये सिंध रेंजर्स पे हमला नहीं हुआ है, ये सिंध के सलामती पे हमला हुआ है। इससे सिर्फ सिंध रेंजर्स को कमज़ोर करने की साजिश की गई है, बल्कि सिंध के मोहब्बतन भाइयों की साख को नुकसान है पहुँचाया गया है। ये जो हमले हैं, इनके शदीद लफ्ज़ों में मजम्मत करते हैं और शुहदा के लवाकिन के साथ शाना बशाना खड़े हैं। और हम बुज़दिलों को बताना चाहते हैं, हमको तोड़ने की जो कोशिश की जा रही है, ये आपकी भूल है और इससे हम और मजबूत होंगे और आप इस साजिश को इंशाअल्लाह ताला हम आपके साजिश को बेनकाब करके रहेंगे। और पाकिस्तान रेंजर्स के जो सिंध में कुर्बानियाँ है, ये अमन अमान कायम किया है, इसका सिंध रेंजर्स का हम पाकिस्तान सिंध का बच्चा बच्चा ऐसा नहीं उतार सकेंगे। सबसे पहले आप सबको पता है तो हमारे सिंध में जो हालात थी या कराची में हालात थी, ये रेंजर्स के वजह से पाक फौज के पाकिस्तान रेंजर्स